अस्सलाम वालेकुम वेलकम सारा पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आहियो वे सही है। हाणे पाण एरिया कंदासीं ठीक है। ही भी जेकी ऑलरेडी एक्सरसाइज हुयूं 5 ऐं 6 मां वरितल आहे क्लास जेकी आहे। ऐं एक्सरसाइज तव्हांखे मां अॻे ॿुधाई एक्सरसाइज हुई इन खां पहिरीं जेकी आहे ही साॻी एक्सरसाइज 5 मां 8.1 8.2 11.1 ऐं 11.2 6 मां हिन ई एक्सरसाइज मां एरिया ते भी प्रॉब्लम है ठीक है। हू पाण हाणे कंदासीं त हिते सभिनी खां पहिरियों पाण स्क्वायर जो एरिया मालूम करणु सिखंदासीं। सफ़ा सोलो तव्हां करिणो चाहे त लेंथ इंटू विड्थ ठीक है। हाणे हिन जी लेंथ ऐं विड्थ ॿई बराबरि हूंदियूं आहिनि मतिलबु सॼियूं साइडूं पाण में बराबरि हूंदियूं आहिनि त पाण खे ॿिनि साइडनि खे ज़रब करे छॾिणो आहे। हिन ऐं हिन साइड खे ज़रब करे छॾियो त पाण खे छा मिलंदो, पाण खे एरिया मिलंदो। हिते इन जो जेकॾहिं 2 सेंटीमीटर आहे ठीक है त सॼियूं साइडूं इन जी 2 सेंटीमीटर हूंदियूं। सॼियूं 2 सेंटीमीटर हूंदियूं त पाण 2 साइडूं को भी पाण में ज़रब करे छॾंदासीं। 2 ऐं 2 4 2 ज़रबिया 2 4 सेंटीमीटर। हाणे हिकु गोड़ थींदो 4 सेंटीमीटर स्क्वायर थींदो। एरिया जो यूनिट सदाईं स्क्वायर में हूंदो आहे भले कहिड़ो भी यूनिट छो न हुजे। इंच हूंदो त पोइ भी इंच स्क्वायर थींदो, सेंटीमीटर हूंदो सेंटीमीटर स्क्वायर, मीटर मीटर स्क्वायर, किलोमीटर आहे किलोमीटर स्क्वायर थींदो। छो ही भी पाण ॾिसूं था। हाणे ॾिसो त 2 छा में आहे 2 भी सेंटीमीटर में आहे 2 सेंटीमीटर वरी इनखे ज़रब कयो आहे वरी 2 सेंटीमीटरनि सां छो जो सॼियूं ॿई साइडूं बराबरि आहिनि, इन जूं टोटल साइडूं बराबरि आहिनि त पाण खे के भी 2 साइडूं खणी उन सां ज़रब करे छॾिणो। हाणे ॾिसो अंग त पाण में ज़रब थिया। तव्हां अलजबरा इन खां पहिरियों ॾिठो हूंदो, जेकॾहिं न आहे ॾिठो त ज़रब ज़रूरु ॾिसजो। अलजबरा में प्लेलिस्ट पूरी ठहियल आहे, तक़रीबन पूरो चैप्टर अपलोड थियल आहे अलजबरा जो। त 2 खे 2 सां ज़रब कयोसीं त 4 अची विया, ही त अंग अची विया। बाक़ी हाणे सेंटीमीटर सेंटीमीटर सां भी ज़रब थींदा। जॾहिं ज़रब थियण त पावर पाण में जोड़ थी वेंदी आहे। हिन जी 1 ऐं हिन जी 1 घणी थी 2 सेंटीमीटर ऐं मथे पावर 2 जेके पाण स्क्वायर चवंदा आहियूं। ओके थी वियो। हाणे पाण रेक्टेंगल जी कंदासीं। रेक्टेंगल में छा हूंदो आहे त ऑपोजिट साइड पाण में बराबरि हूंदियूं आहिनि। इन खां पहिरियों वीडियो में पाण डिस्कस कयोसीं त हिन जो कीअं पाण मालूम कंदा आहियूं। हिन जो पाण लेंथ इंटू विड्थ ज़रब करे पाण खे एरिया मिली वेंदो आहे। जेकॾहिं लेंथ हिन जी 2 सेंटीमीटर आहे ठीक आहे त हू 2 ऐं 1 सेंटीमीटर जेकॾहिं विड्थ सां जंहिंखे पाण विड्थ भी चवंदा आहियूं। 2 खे 1 सां ज़रब कयो त जवाबु आयो 2 ऐं सेंटीमीटर आहे त सेंटीमीटर स्क्वायर में। ओके थी वियो। हाणे हिन में भी ईअं ई थींदो जेकॾहिं पाण खे एरिया मालूम हुजे त पाण हिन जी एरिया मालूम हुजे ऐं लेंथ भी मिलियल हुजे, का भी हिकु शइ मतिलबु मिलियल हुजे। कीअं फर्ज़ कयो हिते हू चए थो त एरिया जेको आहे रेक्टेंगल जो एरिया जेको आहे उहो 2 सेंटीमीटर स्क्वायर आहे ठीक आहे। ऐं हुन जी लेंथ जेकी आहे लेंथ खे छॾियो तव्हां ब्रेड्थ खे वठो। ब्रेड्थ जेकी आहे हुन जी हू 1 सेंटीमीटर आहे त लेंथ छा थींदी हू पाण खे मालूम करणो। सफ़ा सोलो पाण खे ख़बर आहे त एरिया छाजे बराबरि हूंदो आहे। एरिया बराबरि हूंदो आहे लेंथ इंटू विड्थ ठीक आहे। त पाण फार्मूलो पहिरियों लिखंदासीं लेंथ इंटू विड्थ चो या ब्रेड्थ चो। ओके थियो। पाण खे मालूम छा करिणो आहे, लेंथ मालूम करणी आहे। लेंथ हिते ई रहंदी, ही बी हिते ज़रब थिए पियो त हिन पासे अची डिवाइड थींदो एरिया डिवाइड बाय बी ठीक आहे। एरिया पाण वटि घणो आहे, एरिया पाण वटि 2 आहे। 2 खे डिवाइड कयो 1 सां त जवाबु छा आयो, जवाबु 2 मतिलबु 2 छा आहे। हाणे सेंटीमीटर में आहे, सेंटीमीटर स्क्वायर में मिलियल आहे त पाण हिन जो सेंटीमीटर ॾींदासीं त मतिलबु लेंथ घणी थी 2 सेंटीमीटर में। ओके थी वियो। जेकी लेंथ विड्थ हाइट आहे इन सभिनी जा यूनिट जेका आहिनि हू लेंथ वारा ई हूंदा आहिनि ठीक आहे। सेंटीमीटर आहे, मीटर आहे, इंच आहे, हिननि जो स्क्वायर बुक्वायर कुझु न हूंदा। जेको एरिया आहे हुनजो सिर्फ़ु स्क्वायर थींदो आहे। ओके थी वियो। ईअं मतिलबु जेकॾहिं पाण खे ब्रेड्थ जीअं हिते मिलियल आहे त पाण लेंथ मालूम करे वरिती आहे, एरिया भी मिलियल हुयो। जेकॾहिं पाण खे लेंथ मिलियल हुजे ऐं एरिया मिलियल हुजे हा त पाण ब्रेड्थ भी मालूम करे सघूं था। ख़ाली तव्हां हिन ई फार्मूले खे यूज़ करिणो आहे, घुमाइणो आहे।
ओके थी वियो। हाणे पाण ॾिसंदासीं त ट्राइंगल जो भी फार्मूला, एरिया जो छा फार्मूला 1/2 BH। हाणे BH 1/2 ज़रबिया B ज़रबिया H, मतलब ये सॼा पाण में ज़रब थियनि पिया। हाणे हिते B छा आहे, B आहे ही हेठी पासे बेस जेको आहे, ठीक, B फॉर बेस, ही जेको पासो आहे हिन खे पाण बेस चवंदा आहियूं, ठीक आहे, ही B पास कंसिडर कंदासीं। ऐं हाइट छा हूंदी, हाइट मैक्सिमम जेकी हाइट आहे, ठीक आहे, हितां खां हेठि ताईं ही H आहे हाइट, ठीक आहे। को भी ट्राइंगल हुजे तव्हां ईअं करिणो, हेठियों पासो जेको आहे ईअं हुनखे पाण बेस कंसिडर करिणो, ऐं जेकी पीक आहे मैक्सिमम हाइट आहे हुतां पाण लीक कढी हुनजी हाइट मालूम करणी। जेकॾहिं पाण खे बेस ऐं हाइट हीअं पाण मालूम करे वठूं या मिलियल हुजनि त पोइ पाण इन जो एरिया कीअं मालूम कंदासीं, पोइ कुझु न आहे करिणो, ख़ाली फार्मूले में वैल्यू पुट करणी आहे। पाण खे फार्मूलो मिलियल आहे, फार्मूलो छा आहे 1/2 BH, 1/2 B जी वैल्यू घणी आहे 8 सेंटीमीटर में आहे, ऐं हाइट घणी आहे, हाइट आहे 6, सही आहे। हाणे ॿिनि जो टेबल 8 ते घणे भेरे लॻो, 4 भेरे, 4 चौक 24। हाणे एरिया आहे त इन जो जेको यूनिट आहे उहो स्क्वायर थींदो, सेंटीमीटर स्क्वायर। जेकॾहिं तव्हां हिते नथा कयो, मतिलबु हिते सिंप्लीफाई नथा कयो, तव्हां ईअं करे वठो, पहिरियों हिननि खे ज़रब करे वठो, 6 × 8 48। हाणे टेबल हणी वठो, हिकु ई ॻाल्हि आहे 24, मतिलबु 24 जेको आहे उहो सेंटीमीटर स्क्वायर हू इन ट्राइंगल जो हू एरिया आहे। ईअं तव्हां एक्सरसाइज़ मां बि 6 में आहे मुंहिंजे ख़्याल में, 6 जी एक्सरसाइज़ मां इन ते प्रैक्टिस कयो, खोड़ प्रॉब्लम मिलियल आहिनि, इंशाल्लाह को बि अहिड़ो प्रॉब्लम न हूंदो जेको तव्हां न करे सघंदो। हाणे पाण ही जेको पैरेललोग्राम आहे हिन जी पाण कंदासीं एरिया मालूम करणु, ही बि सफ़ा सवलो आहे। हिन में छा हूंदो आहे, हिन में ऑपोजिट साइड्स पाण में पैरेलल हूंदियूं आहिनि, जीअं ही साइड पाण में पैरेलल आहिनि, ऐं ही साइड पाण में पैरेलल, ऐं हुन खां पोइ ही जेको ऑपोजिट एंगल बि पाण में बराबरि हूंदा आहिनि। जीअं हिन जो ऑपोजिट एंगल कहिड़ो आहे, ही त ही पाण में बराबरि हूंदा, हिन जो ऑपोजिट एंगल कहिड़ो आहे, ही त ही पाण में बराबरि हूंदा, ठीकु आहे। ही बि तव्हां मां शेयर कंदुमि या ॾिसंदुमि वीडियो ठाहींदुमि त तव्हां हू बि यादि करे वठो त पैरेललोग्राम या जेका बि ट्रेपेज़ियम ही कीअं हूंदा, हिननि जी डेफिनेशन, हिन में एंगलूं कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, हिननि जी शिकिल कीअं हूंदी आहे, हू बि तव्हां शेप बि यादि करे वठो, सही आहे। हिते पाण हिन जो एरिया मालूम कंदासीं। हिन जो फार्मूलो छा आहे, ए बराबरि आहे, मतिलबु एरिया बराबरि आहे BH जे। हाणे B छा आहे, ही साइड वठो या ही साइड वठो, ॻाल्हि हिकु ई आहे, अक्सर मतिलबु हेठी साइड वठी वेंदी आहे, ठीकु आहे। ही बेस जेकी आहे, छो जो ही पाण में इन जो पैरेललोग्राम जी ही पाण में त बराबरि हूंदियूं, ठीकु आहे, त पाण ही B वरितीसीं। ऐं H जेकी आहे तव्हां हितां बि वठी सघो था, हितां ईअं सिधो, मतिलबु मैक्सिमम जेकी हाइट आहे हू ही पाण वरितीसीं। त हिते वैल्यू पाण खे जेकॾहिं मिलियल हूंदियूं या हीअं पाण खे शेप मिलियल हूंदी त पाण हुन मां ॾिसी पोइ उन्हनि खे करिणो। जेकॾहिं बेस जेकी आहे 10 सेंटीमीटर आहे ऐं हाइट जेकॾहिं हू 6 सेंटीमीटर आहे त एरिया छा थींदो, कुझु न, ख़ाली ज़रब करे वठो, ही 10 ज़रबिया 6 घणा थिया 60 सेंटीमीटर स्क्वायर, ही इन जो एरिया थियो 60 सेंटीमीटर स्क्वायर, सफ़ा सवलो आहे नी। हिन जी बि तव्हां प्रैक्टिस कयो एक्सरसाइज में। हाणे एरिया ऑफ ट्रेपेज़ियम, हिन में छा आहे, हिन जो बि फार्मूलो आहे, ही फार्मूला तव्हांखे यादि रखणा पवंदा, प्रैक्टिस कंदो त फार्मूला आसानी यादि थी वेंदा। हिन में छा हूंदो आहे, हिन में सिर्फ़ु 2 साइडूं पाण में पैरेलल हूंदियूं आहिनि, हिकु ही साइड ऐं हिकु ही साइड, ठीकु आहे। 2 अपोजिट साइड पाण में पैरेलल हूंदियूं आहिनि, को बि 2 अपोजिट, ही जीअं ही पाण में पैरेलल, त फार्मूले जो छा थींदो, A बराबरि आहे 1/2 H इंटू B1 + B2, ओके थियो। हाणे B1 तव्हां को बि, हिन खे बि B1 चई था सघो, हिन खे बि
मतलब इन्हीं जी वैल्यू इतने पाण पुट करनी है, उन्होंने के जोड़ करे छड़नो B1 ऐं B2 जी वैल्यू उनके वरी ज़रब करनो H सां ऐं 1/2 सां। हिते पाण जेकॾहिं ॿ वैल्यू खणूं B1 ऐं B2 ऐं हाइट जी, हाइट ही को भी हितां मैक्सिमम जेकी पॉइंट आहे हितां खणी वठो या हितां जेकी मैक्सिमम हाइट हुजे त वैल्यू खाली पुट करनी है फार्मूले में, सफ़ा सोलो आहे। हाइट घणी आहे 4 आहे, ही 4 ठीक है। हिनन के जोड़ करे वठो 5 5 ऐं 6 हिते हथां लिखी वठो, सही थी वियो। हाँ 5 ऐं 6 11, 11 के ज़रब कियो चेन सां त घणा थिया 44, 1/2 ज़रब 44। सिंपलीफाई करे वठो, बिन जो खोड़ो इन ते घणे भेरे लॻो 22 भेरे, मतलब एरिया जेको आहे ट्रेपेज़ियम जो हू थियो 22। हाणे ही छा में मिलियल आहे सेंटीमीटर में आहे त सेंटीमीटर स्क्वायर। इन जो फार्मूलो छा आहे, इन जो फार्मूलो आहे पाए R स्क्वायर, ठीक आहे। R जे बारे में मतलब सेंटर का वठी कंहिं भी पॉइंट ते, सेंटर का वठी हिते जेको बॉडी इन जी टच करे साइड के तो उनके पाण R चवंदा, ठीक है। पाण कुछ ना कयो खाली पाए ऐं R स्क्वायर इन जी फार्मूले में। हाँ सरकमफ्रेंस जो तव्हांखे फार्मूलो इनमें भूल थींदी, छो जो मूंखे ही पहिरियों भूल थींदी हुई। बाक़ी पाण खे ख़बर आहे त सरकमफ्रेंस जो जेको यूनिट आहे हुनजो स्क्वायर न हूंदो आहे, बाक़ी एरिया जे यूनिट जो स्क्वायर हूंदो आहे। त हुन में मतलब त यूनिट ज़रब कोन थींदा। ॾिसो हिक ही R हुई या हिक ही D हुई, बाक़ी हिते ॾिसो हिते ही ज़रब थींदा। जेकॾहिं पाण मालूम क्यों R जेकॾहिं बराबर हुजे टिन जे, ठीक है, तो पोइ इन जो एरिया छा थींदो, सफ़ा सोलो। हाँ पाए जी वैल्यू तव्हांखे याद रखनी है 3.142, ही पाए जी वैल्यू है, ठीक है। ज़रब करे छो, हाँ 3 आ तो इन जो स्क्वायर आ, ठीक है। पान के खबर आ त 3 जो स्क्वायर घणो हूंदो आहे 9, 3.142 के ज़रब करे छो 9 सां, सही है। जवाब छा ईंदो, ज़रब करे वठो 9 अरिड़हं 8 हिक मथे 9 चौक 36, 36 ऐं जेको हिक मथे वेल आहे 37, 7 टे मथे 9 एका 9 त 3 जेका 12 थिया 2 हिक मथे 9 टिकी 27, 27 ऐं 1 27 ऐं 1 28, मतलब 28.278। हाँ इन जो यूनिट जेकॾहिं मीटर में आहे R जो रेडियस जो जेकॾहिं यूनिट मीटर में मिलियल आहे त हिन जो मीटर स्क्वायर थींदो, छो जो ही एरिया आहे। बाक़ी असल में पंहिंजो जेको जवाब आहे हू ही आहे एरिया, एरिया ऑफ अ सर्कल पाण खे मालूम थियो। हितां जेकॾहिं पाण खे एरिया मिलियल हुजे त पाण R स्क्वायर में मालूम करे सघूं था, एरिया मिलियल हुजे त पाण R जी वैल्यू भी कढी सघूं था, खाली ड्राइव करणो पवंदो, ठीक थी वियो। हाणे पाण ही कयूं था त एरिया ऑफ अ शेडेड पोर्शन, ही भी 6 में मिलियल आहे त ही भी सफ़ा सोलो आहे, हिन में भी को ख़ासि मुश्किल न आहे। तव्हां जेकॾहिं डेली लाइफ में ॾिसंदो त पोइ सफ़ा सोलो आहे। हिन में ईअं त हिकु फ्रेम वांगुरु आहे, ठीकु आहे। हीअ हिकु रेक्टेंगल आहे वॾो, हुन जे अंदरि वरी हिकु रेक्टेंगल आहे, सही आहे। त हाणे पाण खे लार्ज रेक्टेंगल जो भी मालूम करणो आहे, जेकॾहिं लार्ज जो चए त लार्ज जो ई मालूम करणो आहे खाली। जेकॾहिं एरिया ऑफ स्मॉल रेक्टेंगल चए त पोइ भी मालूम करे सघूं था। जेकॾहिं हू चए त जीअं हिन में पाण जेको असल मालूम करणो एरिया ऑफ शेडेड पोर्शन त हू भी मालूम करे सघूं था, ठीकु आहे। सभिनी खां पहिरियों त पाण ॾिसी वठूं त पाण खे मिलियल छा छा आहे। पाण खे ॿाहिरियों जेको मतिलबु लार्ज रेक्टेंगल आहे हुनजी पाण खे ब्रेड्थ भी मिलियल आहे, ठीकु आहे, ऐं लेंथ भी मिलियल आहे पाण खे। बाक़ी ही भी ॿुधायल आहे त ही जेको आहे ही वेकिरो केतिरो आहे, मतिलबु हितां, ऐं हेॾां भी ॿुधायल आहे त ही हेॾां थुल्हो केतिरो आहे, ठीकु आहे। हिन पासे खां भी मतिलबु हीअं जेको आहे हू 5 सेंटीमीटर आहे, त हीअं भी
मतलब हितां भले पाण चई वठो हीअं बि हू 5 सेंटीमीटर जंहिंखे पाण मथे शो कयो 5 सेंटीमीटर। मतलब त जेकॾहिं पाण ही ड्रा कयूं ही जेकॾहिं वॾी हिकु लाइन आहे, वॾो रेक्टेंगल आहे त हाणे थियो छा आहे, अंदरि रेक्टेंगल ठाहिण लाइ पाण खे हितां बि हिकु ठाहिणो पियो आहे ऐं हितां बि। सही थी वियो। हाणे ही जेकी आहे ही एतिरी जेकी आहे ॿिन्ही साइडनि खां हिकु जेतिरी हू लेंथ खुटी पई आहे हिनजी, खुटी आहे की न। ही ॾिसो ही अंदरियों जेको आहे अंदरियों रेक्टेंगल हिन जी लेंथ ॿिन्ही साइडनि खां खुटी आहे। ॾिसो हिते ही डिघी लीक आहे त हिते ऐं हिते ही साम्हूं जेकी आहे हिनजी एतिरी लेंथ ॿिन्ही साइडनि खां खुटी आहे। इहो साॻियो ई केस हिन जी वेकर जो आहे। ऐं जेकॾहिं हिते पाण ही अंदरि जीअं ड्रा कयो आहे असल में ईअं आहे। त हाणे ॾिसो हर शइ ॿिन्ही साइडनि खां खुटी आहे। जेकॾहिं तव्हां हिन जो खणो था त ब्रेड्थ जेकी आहे विड्थ हू बि ॿिन्ही साइडनि खां हिकु जेतिरी खुटी आहे ऐं लेंथ बि ॿिन्ही साइडनि खां हिकु जेतिरी खुटी आहे। ठीकु आहे। हिन में जेकॾहिं लेंथ पहिरियों ही हुई त हाणे लेंथ खुटी ही हितां वठी हेसि ताईं ठही वई आहे। ऐं जेकॾहिं पाण ईअं हिन जी हुनजी करियूं ब्रेड्थ जी ॻाल्हि त पहिरियों हितां खां वठी हेसि ताईं हुई। ठीकु आहे। हाणे हिन साइड खां बि एतिरी खुटी आहे, ही बाक़ी बची आहे। ठीकु आहे। ॿिन्ही साइडनि खां खुटी आहे त ही वञी बची आहे। मतिलबु त पाण जेकॾहिं हिन जी लेंथ जी ॻाल्हि कयूं त ॿिन्ही साइडनि खां हिकु जेतिरी खुटी आहे त हू जेकॾहिं लेंथ 5 सेंटीमीटर आहे। ठीकु आहे। ॿिन्ही साइडनि खां 5 ऐं 5 10 त लेंथ आहे घणी 25 मां 10 वञणु 25 मां 10 वञणु बाक़ी घणा बचिया 15। मतिलबु जेकी लेंथ आहे हू नंढे रेक्टेंगल जी जेकी अंदरियों आहे हुनजी 15 सेंटीमीटर आहे। ऐं पाण जेकॾहिं हुनजी अंदरे जी पाण ब्रेड्थ मालूम कयूं त हू घणी थींदी। हाणे ब्रेड्थ बि ॿिन्ही साइडनि खां जीअं ही मथीं साइड खां बि ऐं हिन साइड खां बि ईअं ई हिन साइडनि खां खुटी आहे। मतिलबु जेकी ब्रेड्थ आहे हू बि ॿिन्ही साइडनि खां खुटी आहे। ॿिन्ही साइडनि खां खुटी आहे त हू ॿिन्ही साइडनि खां घणी खुटी आहे 5 सेंटीमीटर। 5 ऐं 5 10 20 मां 10 वञणु बाक़ी 10। मतिलबु हिते पाण जेकॾहिं लिखूं त 10 जेकी आहे हू हिनजी ब्रेड्थ आहे, इंटरनल जेको रेक्टेंगल आहे हुनजी। त हाणे पाण जेकॾहिं एरिया ऑफ लार्ज रेक्टेंगल मालूम कंदासीं त हू पाण खे ख़बर आहे लेंथ इंटू विड्थ थींदो। ठीकु आहे। त वॾे जेकी रेक्टेंगल आहे हुनजी लेंथ घणी आहे 25 ऐं ब्रेड्थ घणी आहे 20। 25 0 0 500 थियो 25 × 50 500। हाणे 500 सेंटीमीटर स्क्वायर जेको आहे हू वॾो रेक्टेंगल जो एरिया आहे। ऐं नंढे जो पाण खे ख़बर आहे त खुटिया आहिनि। हाणे लेंथ जी नंढे जी घणी आहे 15 ऐं ब्रेड्थ घणी अथसि 10 150 थी वियो 150 सेंटीमीटर स्क्वायर। ठीकु आहे। हीअ 2 शयूं मालूम थियूं। हाणे पाण खे असल में जेको मालूम करिणो हो एरिया ऑफ शेडेड पोर्शन आहे त ही ॿिन्हिनि जो डिफरेंस थींदो। मतिलबु वॾे जेको रेक्टेंगल आहे हुन जे एरिया मां नंढे रेक्टेंगल जो एरिया वेंदो त बाक़ी जेको हू शेडेड पोर्शन जो एरिया पाण खे मिली वेंदो। ठीकु आहे। हाणे वॾे जेको आहे रेक्टेंगल हुनजो एरिया घणो आहे 500 ऐं नंढे जो 150 बाक़ी घणा बचिया 350 सेंटीमीटर स्क्वायर जेको आहे उहो शेडेड पोर्शन आहे। उम्मीद आहे सम्झ आयो हूंदो। इन जे बारे में भी तव्हां एक्सरसाइज में प्रॉब्लम कयो, को भी मसलो हुजे कमेंट करे पूछी सघो था। चैनल के सब्सक्राइब न कयो, चैनल के सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलो था नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।